हर समाज में कुछ चवणियूं सवण ऐं बुनियादी उसूल ज़रूर हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जा मुख़ालिफ़ सम्झिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि जे आधार ते केतिराई माण्हू पंहिंजी ज़िंदगी तरतीब ॾियनि था। अहिड़े ई हवाले सां अॼु असां कुझु अहिड़ा सवण या उसूल ॿुधाईंदासीं जेके यूनानी माहिर मुख़्तलिफ़ मसइलनि खां बचण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि, जिन ते अमल करे अवां बि अहिड़े मसइलनि मां जिंद छॾाए सघो था। यूनान जे माहिरनि जो चवणु आहे त घर में फूदनो पोखियल हुजे त घर में किरड़ियूं नाहिनि थींदियूं। घर में ॿुहारी उभी करे रखिजे त कांव नाहिनि ईंदा। घर में वॾफनि जो ॿूटो हुजे त नांग नाहिनि थींदा। घर में सिहड़ पालण सां जीत जणिया नाहिनि थींदा। घर में नोरीअड़ो हुजे त लाल बेग नाहिनि थींदा। घर में तूत जो वण हुजे त खटुनि दरनि दरियुनि ऐं ॿिए काठ खे सुरो नाहे लॻंदो। घर में निम जो वण हुजे ऐं उन वण जे हेठां वेहिजे त 100 खां मथे बीमारियुनि खां बची सघिजे थो। जेकॾहिं घर में बेद मुश्क जो वण हुजे त 50 सालनि ताईं कंहिंखे ज़ुकाम न थींदो। जंहिं घर में कुकड़ या कुकड़ियूं हूंदियूं आहिनि उन घर में सुरो नाहे हूंदो। जंहिं घर में बदक हूंदी आहे उन में ज़मीन ते रेड़ियूं पाईंदड़ जीत नाहिनि थींदा। जंहिं घर में खजीअ जो वण हूंदो आहे उन में नोर नाहिनि थींदा। भॼुनि जा ॾोॾा ऐं कतल खाइण सां सिहत जे अनेक फ़ाइदनि समेत जिन्सी कमज़ोरियूं नाहिनि थींदियूं। घर में कारे रंग जा कपिड़ा टंगे रखजनि त ख़तरनाक पखी नाहिनि ईंदा। जंहिं घर में रोज़ कमंद जो जूस पीतो वञे उन घर में मादे जा मसइला नाहिनि थींदा। जंहिं माण्हूअ जो मादो सही हूंदो आहे उहो 100 खां मथे नंढी वॾियुनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो आहे।